कुछ चैलेंजेस जो मूं जिक्र कयो जेकॾहिं मां उनमें कुछ ऐड करणु चाहियो ही चैलेंजेस वसीलनि घटि हुअण जी जेका ॻाल्हि सिंध सरकार करे पई लाॻापियल खाता करनि पिया ऐं प्लस कारकर्दगी हैंडलिंग जेका नज़र अचे पई इन समूरे क्राइसिस में सिंध गवर्नमेंट जी छा चवंदो आहे? नाजिया नंढे हूंदे तव्हां जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं नंढड़ा हुआसीं तॾहिं पाण कॾहिं कॾहिं पराए बाग मां वञी को लीमा या अंब पटींदा हुआसीं। हाणे तव्हां जेको बाग मां पराए मां अंब ऐं लीमा पटण विया आहियो तंहिंखे केरु चवे त डिघे मुदत वारी प्लानिंग कयो उन बाग ऐं लीमनि जे वणनि जी ऐं अंबनि जी, उन सां पंहिंजो छा वञे, पाण त लीमा ऐं अंब पटे भॼी वेंदासीं। तंहिंजे करे तव्हां जेको इंट्रो में चयो सही चयो तव्हां त डिघी मुदत वारी प्लानिंग सो त मालिक कंदा आहिनि न धणी कंदा आहिनि। धणी सोचींदा आहिनि त डिघी मुदत जी प्लानिंग कयूं पंहिंजे वसीलनि ऐं पंहिंजी ज़मीन लाइ। जेको माण्हू उनखे रोज़गार ऐं कारोबार सम्झे थो उन लाइ उहो लुटमार ऐं फुरलुट जो ज़रियो आहे, उहो डिघी मुदत जी तयारी छो कनि? तंहिंजे करे 14-15 सालनि खां सिंध जा जेके हुकुमरान आहिनि उहे लातालुक आहिनि। उहे रुॻो जॾहिं क्राइसिस ईंदो आहे तॾहिं उहे चवंदा आहिनि त ही तबाही हुई, ही बर्बादी हुई। तव्हां बयानु ॿुधो त तव्हांखे बयानु ॿुधण खां पोइ असां सभिनी खे फिकाई बि थिए थी, न भाई माण्हू फिको थिए न माण्हू अफ़सोस करे। अॼु साहब फरमायो आहे त सिंध में गैस आई कान्हे तंहिंजे करे रधल पकल खाधो कीअं ॾियूं। अञा हिकिड़ो तमाशो लॻो पियो आहे। सिंध में 7 करोड़ माण्हू आहिनि, से मानी खाइनि कोन था, ते सभु पाण भिटुनि ते चढ़े वेठा आहियूं जबल जे मथां, उते पाण वेठा आसमान मां पाण खे किरंदियूं आहिनि मानियुनि जा लोला, उहे पाण खाईंदा आहियूं। तंहिंजे करे पाण ॿोध मुतासिरनि खे रधल खाधो कीअं ॾियूं, छाकाणि त गैस आई कोन्हे। छाकाणि त गुज़रगाहनि ते आबी गुज़रगाहनि ते तामीरात आहिनि उहे, तंहिंजे करे वीचारो पाणी बीह थो रहे। हाणे इहो ॼण ईअं था चऊं जो पाण तव्हां ऐं आऊं अॼु दुबई पहुता आहियूं, सो चऊं था अड़े दुबई में ही इंतज़ाम आहिनि ई कोन। 14 सालनि खां हुकूमत हिन जी, उन खां अॻु में 6 हुकूमतूं हिननि जूं। पाकिस्तान में हुकूमतूं हमेशह पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जूं। 3 सालनि खां PTI जी हुकूमत। ॿिया सभु माण्हू इक़्तिदार में, से ही जेके 14 सालनि खां हुकूमत में वेठा आहिनि से चवनि था त आबी गुज़रगाहूं बंदि आहिनि ऐं सिंध में इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे। जहिड़ो इंफ्रास्ट्रक्चर को ॿिए के आसमानी मखलूक खे अची ठाहिणो हो। जेके ज़िलनि में वॾेरा MLA MP वेठा आहिनि ऐं जेके वज़ीर आहिनि से वरी चवनि था त वफ़ाक़ सिंध जे माण्हुनि खे हिननि को अहिड़ो दरवेश ख़ुदा जो सम्झो आहे, उन्हनि खे वरी ॿुधाइनि था त वफ़ाक़ असांजी मदद कोन थो करे। वफ़ाक़ जहिड़ो कर को PTI जी हुकूमत आहे हींअर जहिड़ो कर का MQ में MP वेठी आहे जंहिंमें वफ़ाक़ वीचारो सूबे सां ताउन नथो करे। वफ़ाक़ में ख़ुदि वेठा आहिनि। वफ़ाक़ में वज़ीर केरु आहिनि? वफ़ाक़ में ख़ुर्शीद शाह साहब, वफ़ाक़ में नवीद कमर, वफ़ाक़ में शेरी रहमान, सभु राज वज़ीर हिननि जा। राजा परवेज़ अशरफ स्पीकर, सभु हिननि जी हुकूमत। ता वरी वफ़ाक़ मदद कोन थो करे। LBOD जंहिं सिंध खे ॿोड़े छॾियो आहे ऐं RBOD, इहे ॿई राइट बैंक ऐं लेफ्ट बैंक आउटफॉल ड्रेन्स हुयूं सिम जो पाणी कढण लाइ 14 सालनि खां। ऐं उन खां अॻु में जेके हिननि जूं 88, 93 सभु हुकूमतूं हुयूं, 97, इन्हनि में हिननि को LBOD RBOD लाइ प्लान ठाहियो। हींअर जॾहिं ॿोध अच्छा ॿी ॻाल्हि त कुदरती आफ़त नाजिया इंतिहाई मुंहं जी पकाईअ सां माण्हू खे ॿुधाइजे थो त कुदरती आफ़त आहे। पोइ जेको ॿार इम्तिहान ॾिए थो सो चए त हर साल जून जुलाई में कुदरती आफ़त ईंदी आहे, पेपर ईंदा आहिनि। ॿार खे ख़बर आहे सॼो साल आउं पढ़ंदुसि पोइ पेपर ॾींदुसि, पोइ पेपर कुदरती आफ़त आहिनि छा? जून जुलाई में सख़्तु गर्मियूं थींदियूं आहिनि, उहो कुदरती आफ़त आहे। पाण पखा वठंदा आहियूं, एयर कूलर AC वठंदा आहियूं, सियारे में पंहिंजूं अमड़ियूं सवड़ियूं सुबी रखंदियूं आहिनि, पोइ चवनि कुदरती आफ़त आहे। हाणे भले सीअ में ॾकी भरो ओचितो सीउ अची वियो आहे। सभिनी खे ख़बर आहे त दिसंबर जनवरी में सीउ ईंदो आहे। सभिनी खे ख़बर आहे त मॉनसून ईंदी आहे जून जुलाई अगस्त सितंबर में। सभिनी खे ख़बर आहे त 3-4 सालनि खां पोइ ओचितो मॉनसून में वधीक बारिशूं पवंदियूं आहिनि। सभिनी खे ख़बर आहे जेकॾहिं पाणी ग्लेशियर्स वधीक मेल्ट थिया त दरिया में चाड़ ईंदो। सभिनी खे ख़बर आहे हिननि ॻाल्हियुनि जी। हाणे हिन मां आसमानी ॻाल्हि कहिड़ी आहे? ज़िलज़िलो हूंदो आहे कुदरती आफ़त जेका ओचितो ईंदी आहे। साइक्लोन हूंदो आहे कुदरती आफ़त जेको ओचितो ईंदो आहे। इहे ज़िलज़िलो ऐं साइक्लोन आहे छा? हीउ ॿोॾि बीह पियो आहे, उन में न को ड्रेनेज आहे न को पीअण जो पाणी आहे। हिननि ॿेड़ियूं किथे आहिनि? हींअर सिंध जे हर ज़िले में कंदकोट, शिकारपुर ऐं घोटकी, लाड़काणे ऐं ख़ैरपुर खां वठी लाड़ जे बदीन, ठटा, सजावल ताईं सिंध जे हर ज़िले में हींअर आउं ॿोॾि मुतासिरनि जे कैंपुनि तां आयो आहियां। हींअर 10 मिंट 15 मिंट थिया आउं घर में घिड़ियो आहियां। माण्हू लंघण वेठा आहिनि, उन्हनि खे पाणी वञी ॾिनो अथऊं, कंहिंखे मानी ॾिनी अथऊं, कंहिंखे भत ॾिनो अथऊं। उन्हनि वटि का शइ कान्हे। माण्हू बुखूं पिया मरनि ॿाराड़ी में। हिकिड़ा ॻोठनि जे घेरे में आहिनि, उन्हनि ॻोठनि ॾे चौधारी पाणी बीठो आहे। उते सम्झो था हिकिड़े ॻोठ ॾे चौधारी पाणी आहे, उनजे घर में 2 ॿकरियूं आहिनि, हिकिड़ी गऊं आहे। उनजे खुराक लाइ हफ़्ते 15 ॾींहंनि खां कोन्हे। उहा गऊं उते तड़पी तड़पी बुख में मरी वेंदी, वरी ढूंढ थींदो, वरी बीमारियूं पकड़जंदियूं। उते पीअण जो पाणी कोन्हे, गटरनि जो पाणी आहे। सिंध खे ईअं ट्रीट पिया कनि, ईअं हलाकू ऐं चंगेज़ ऐं कुबलाई ऐं एलेक्ज़ांडर ऐं नादिर शाह दुरानी ऐं अहमद शाह अब्दाली पंहिंजे मफ़्तूआ इलाइक़नि खे बि कोन ट्रीट कयो हूंदो जीअं ही सिंध सां हशर पिया कनि। ऐं कॾहिं कुदरती फलाणो आहे, कॾहिं वफ़ाक़ी कयो, वफ़ाक़ी हुकूमत हिननि जी, सभु इंतज़ाम हिननि जो। 14 सालनि खां हुकूमत में इहे ठाहिनि। ते वरी मुख़ीर माण्हुनि खे गुज़ारिश पिया कनि त मुख़ीर माण्हू अचनि, उहे अची इमदाद कनि। सरकारी मुलाज़िमनि जे पघारनि मां हिकिड़े ॾींहं जी या हफ़्ते जी पघार था कटियूं। इहे ॼणा सभु कंगल आहिनि, इहे सभु बुख आहिनि।
जेके वज़ीर आला सेक्रेटरी आहिनि ते वीचारा बुखनि जे पाह आहिनि, इहे वीचारा रोज़ राति जो गाॾी जो कबाब लॻाए उन मां गुज़र कंदा आहिनि, तंहिंजे करे हिननि वटि खाइण लाइ कोन्हे, तंहिंजे करे ॿियनि माण्हुनि खे अपील पिया कनि। हिननि मां हिकिड़े वॾेरे वटि एतिरा पैसा आहिनि जो पंजनि ज़िलनि में किरोड़े माण्हुनि खे ई महीने 2 महीननि ताईं मुफ़्त जी मानी खाए सघनि, तॾहिं वञी ॾिसंदा त टके जो असरु कोन पवंदो। उहे वरी सिंध खे वेठा चवनि त असांखे ॿिया आम माण्हू वीचारा अॻिते अचनि। हिकिड़ो पासो थियो इहो, ॿियो पासो आहे त वफ़ाक़ी हुकूमत किथे आहे, NDMA किथे आहे, नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी, पाकिस्तान डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी किथे आहिनि। ऐं ॿियो ही नाजिया हिकिड़ी ॿी ॻाल्हि त ही जेके चीपा, ही जेको ईदी, ही जेको सैलानी आहिनि, इन्हनि खे रुगो कराची, लाहौर, इस्लामाबाद थो नज़र अचे। सही, उहो बि ग़ाइब आहिनि, बिल्कुलु सही। जेके फलाणे ॿियूं तंज़ीमूं 50 ठही पियूं आहिनि, इन्हनि मां को आहे शिकारपुर ऐं कदकोट जे ॻोठनि में, इन्हनि मां को ख़ैरपुर आहे, को कबर शदाब कोट आहे, को बदीन ऐं सजावल ऐं ठटे में आहे, को हैदराबाद जे ॿाराड़ियुनि में आहे, को कराची जे ॿाराड़ियुनि में आहे, वॼे ई कोन था। ये ही जेके चैरिटी ऑर्गेनाइजेशंस आहिनि, इहे बि उन्हनि इलाइक़नि में वेहनि थियूं जिते सिंध जो ॻोठाणो माण्हू न हुजे। हिननि ही सिंध जे ॻोठाणनि माण्हुनि सां नफ़रत था कनि, हुकुमरान बि नफ़रत था कनि, ऐं इक़्तिदार जेके पार्टियूं आहिनि उहे बि नफ़रत थियूं कनि, चैरिटी वारा इदारा बि नफ़रत था कनि, ऐं जेका नाम निहाद क़ौमी मीडिया आहे उहा बि सिंध जे माण्हुनि सां नफ़रत थी करे ही सम्झनि था ही सिंध जा माण्हू असांजी पटीअ जा कोन्हनि, तंहिंजे करे सिंध तबाह ते बर्बाद ते हिननि जो को तालुक़ कोन्हे। ठीक, तो पोया सब ही जेका सूरत हाल है एडो वडो क्राइसिस है, ऐं जिन फुड़तन जो जेके हाणे असीं ॾिसूं पिया, जेके एक्टिविटीज़ असांखे हाणे नज़र अचनि पियूं, जेके घणो वक़्तु अॻु थियणु खपंदियूं, त उन सां को हड़ निकिरंदो। कुझु स्टेप्स अवां बि ॻणाया त 25,000 फ़ी ख़ानदान ॿुधायो पियो वञे, 10 लख फ़ोतीअ जे लाइ ऐलान कयो वियो आहे, सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि मां कुझु कटौती कई वेंदी। इन्हनि सां को फ़र्क़ु पवंदो? अव्हांखे लॻे पियो हेॾो वॾो क्राइसिस, हेॾा मुतासिर माण्हू, उन्हनि खे कहिड़े रीत एडजस्ट कयो वेंदो, ऐं केतिरो टाइम लॻी सघे थो? 2 करोड़ माण्हू पाणीअ जे घेरे में आहिनि, 2 खां 3 करोड़ माण्हू। उन्हनि खे 25,000 पंहिंजा वज़ीर MNA पंहिंजनि माण्हुनि खे ॾींदा, जेके हिननि जा ऑफिस बेरर हूंदा। डीसीन खे जेको 1.5-2 करोड़ मिलिया आहिनि, उन मां ₹1 रुपयो ठाराए। तव्हां ॾिसो था न, बिरयानी जी देग जेका 2,500-3,000 जी ठहे थी, उन ते 11,000 रुपया चार्ज था कनि। माना हिन हालत में बि सिंध जो ब्यूरोक्रेट ऐं सिंध जो ऑफिसर जॾहिं सिंध जे माण्हुनि खे बचाव उन्हनि जा लंघण आहिनि, उन्हनि जे वात में गिराज कोन्हे, ओॾी महिल सिंधी ऑफिसर 2,500-3,000 वारे थाली पटाटनि जी बिरयानी जा 11,000 चार्ज पियो करे चौंड ते उहो माल पियो ठाहे। हुननि लाइ मौला मींहुं वसाए त कूड़ा छुटनि कम खां इहे इंतज़ारु कंदा आहिनि त कोविड अचे, का बीमारी अचे, को बरसाति अचे, को ख़तरनाक सूरत अचे, ही माल ठाहिनि। हिननि जो कमु आहे माल ठाहिणु। हींअर पंपिंग मशीन हुजनि न, पाणी कढनि, पाणी कढण जो हुननि वटि किथे आहे? शहर भला कासमाबाद सॼो ॿुॾियल आहे, कासमाबाद जी कंहिं घिटीअ मां पंधु हलियो आहियां, कासमाबाद जी घिटीअ में पाणी निकिरे ई कोन थो। कराची जी ॿाराड़ियूं वञी ॾिसो, कराची जे पोश इलाइक़नि जो हुननि खे खुटको हूंदो। मलीर सां, इब्राहिम हैदरीअ सां, कराची जे उन्हनि इलाइक़नि में वञो, गदाफ वञो, उते ॾिसो माण्हुनि सां कहिड़ो हशर आहे। तंहिंजे करे हिननि जो तालुक़ कोन्हे। पाण सम्झूं था त हिननि जो को तालुक़ आहे, हिननि जो को तालुक़ कोन्हे। फोटो सेशन कराईंदा, फोटो कराईंदा, नंढड़ो ॿार खणंदा, हुनखे गाॾी ते वारींदा, हिकिड़े पोड़े चाचे जे कुल ते हथ रखंदा, हुनखे चवंदा तोसां गॾियूं, फोटो कढाईंदा, ॾंद कढंदा, फोटो कढाई भॼी वेंदा। हिननि खे ख़बर आहे तव्हांजो मुंहिंजो ऐं पाण मखलूक जो आहे। ही सम्झनि था सिंध जे माण्हुनि खे असीं कहिड़ो बशर कयूं। 15-20 ॾींहंनि खां पोइ हुननि खे ॿी ॻाल्हि ॿुधाईंदासीं, ही वरी नचंदा टिपंदा, असां सां गॾु पिया हलाईंदा, सेल्फियूं पिया कढंदा, शादियुनि में वेठा हूंदा, असीं पोइ जो 500 रुपया हिननि खीसे में विझंदासीं, ट्रिपा ॾींदा ईंदा। तंहिंजे करे हिननि जो को तालुक़ कोन्हे। वफ़ाक़ खां ई कुझु चवनि था। हिननि क़ौमी असेंबली जे हिननि जे MNA सेनेटर MPs को गोड़ कयो आहे। सिंध असेंबली जेको हंगामी इजलास काल थियो आहे, क़ौमी असेंबली को रिक्वेस्ट कई अथनि, को पाकिस्तान जे आलमी वास्ते वारनि NGO सां ही को मिलिया आहिनि। हिननि खे ॿियनि मुल्कनि जे एम्बेसीज़ खे ख़त लिखियो आहे त सिंध जे हिकिड़े तहलके खे, जेके दुनिया जा वॾा पैसे वारा मुल्क आहिनि, जेके हिकिड़े तहलके या हिकिड़े ज़िले में रेस्क्यू जो कमु कनि, हिननि जो को वास्तो कोन्हे। ही लातालुक आहिनि। हिननि खे इहो सम्झ में अचे ई कोन थो त को सिंध जा माण्हू हुननि खां हिसाब किताब कंदा। तंहिंजे करे चवंदा जॾहिं उहो हिसाब किताब कंदा ई कोन त ॾठल घरनि जी असीं वारसी छो कयूं, ख़ानदान। अच्छा, ॿियो त नाजिया हिकिड़ो ॿियो ॻाल्हि त हिन मामले में हीअं रोज़गार किथे आहे? सिंध हींअर त को बि मज़दूरी ते नथो वञी सघे, ॾियारी कोन्हे, फसल ॿुॾी विया, जॾहिं गाॾी हले कोन थी, चिंकी वारो गाॾो हलाइण जो माहौल कोन्हे। उन में इहे जेके माण्हू पंहिंजो गुज़र पाण कंदा हुआ, उहे त हाणे घर वेही रहिया, उन्हनि वटि मानी किथां ईंदी? उहे हिकिड़ो ॻोठनि में वेठा आहिनि, ॿियो उन्हनि वटि रोज़गार कोन्हे। हिननि खे दरहक़ीक़त थियण ई खपंदो हो। ऐं चवां थो ॿियो सभु कमु छॾीनि, रुॻो हिकिड़ो कमु कनि। ऐं तव्हांजे ज़रिए थो चवां, ऐं तमामु मूंखे सिंध जे ख़ातिर हथ ॿधण में बि का तकलीफ़ कोन थी थिए। मूंखे सिंध जे ख़ातिर गीसी कराईंदा, ऐं गीसी कंदुसि। ऐं हथ ॿधी आसिफ अली ज़रदारी खे, मुराद अली शाह खे, बिलावल भुट्टो ज़रदारी खे गुज़ारिश थो कयां त कराची में, गुलशन हदीद में, जोहर में, मलीर में, गदाफ में ऐं हैदराबाद जे ज़ील पाक वारनि एरियाज़ में तव्हां टेंट सिटी ठाहियो। 5 लख ख़ैमनि जी 2 आबादियूं ठाहियो। उन में सिंध जे ॻोठाणनि इलाइक़नि मां माण्हुनि खे बसुनि ऐं रेलुनि ज़रिए
कराची जे उन्हनि हबीद ऐं मलीर जे उन्हनि टेंट कैंप्स में हाणे रहायो, टेंट सिटी ठाहियो, उते उन्हनि खे आबाद कयो। उहे पाण ई आस्ते आस्ते 5-7 ॾींहं तव्हांजी मानी खाई पोइ पाण ई गाॾो लॻाइण शुरू कंदा, सब्जी विकिणणु शुरू कंदा, पाण ई तव्हां ते भार कोन थींदा। तव्हां सही। हुननि ॻोठाणनि इलाइक़नि में उते का बि वाह कनि, हुननि खे कढी अची कराची ऐं हैदराबाद में हुननि धणी चयो, हुननि खे रहायो, ॿियो कुझु न कयो, रुॻो हुननि खे 4 ॾींहं रहायो, 5 ॾींहं पंहिंजो रोज़गार पाण ई कंदा। अया साहब तमामु अहम ॻाल्हि ऐं ज़रूरु इन प्रोग्राम जे वसीले या ॻाल्हि जेके इक़्तिदारी वाननि में वेठल आहिनि उन ताईं पहुती बि हूंदी।